जी नाज़रीन हेडलाइंस समाटियूं अमा खे अहम ख़बर ॾींदा हलूं। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त इदारा साथ न ॾियनि त इमरान ख़ान मुहिम शुरू करे छॾे थो। सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख्वाजा आसिफ जो चवणु हो त हुकूमत शफ़ाफ़ चूंड ते यकीन रखे थी। हुन चयो त हू आइन ऐं कानून जी हुकुमरानी चाहिनि था। ईंदड़ ॾींहनि में मुल्की हालतूं बहितर थींदियूं। एक भेरो बि अवां खे आगाह कंदा हलूं। बचाव वारे वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त इदारा साथ न ॾियनि त इमरान ख़ान मुहिम शुरू करे छॾे थो। सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख्वाजा आसिफ चयो आहे त हुकूमत शफ़ाफ़ चूंड ते यकीन रखे थी। हुन चयो त हू आइन ऐं कानून जी हुकुमरानी चाहिनि था। ईंदड़ ॾींहनि में मुल्की हालतूं बहितर थींदियूं।